सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी हैं, पर सब सत्संग में वेठा है। सत्संग जी हिकिड़ी खूबियूं हुई त हिकिड़ो ॻाल्हाईंदो आहे, उन मालिक जी तारीफ़ या जा गुण या वरी जिंदगी में हलण जा कुछ तरीक़ा बहितर हली करे असांखे चवंदो आहे ऐं ॿिया सभु असां सभु उनखे ख़ामोशी सां ॿुधंदा आहियूं। जेकॾहिं असां मां सिर्फ़ु इहे ॿ गुण अची वञनि, हिकु असां सुठो ॻाल्हायूं, चङो ॻाल्हायूं ऐं ॿियो चङो ॿुधूं। जेकॾहिं इहे असांखे ॿ गुण अचनि, चङो ॻाल्हाइणु ऐं चङो ॿुधणु, त हक़ीक़त में असांजा केतिरा ई मसइला बि हल थींदा आहिनि ऐं असां पंहिंजा केतिरा ई पाप मिटाए करे पुण्य में बदिलाए छॾींदा आहियूं। छाकाणि त आम तौरु असां पंहिंजी ज़िंदगी में जेको बि कुझु ॻाल्हाईंदा या ॿुधंदा आहियूं, उहो ज़्यादातर असांजी ज़िंदगी में पराई पचड़ हूंदी आहे। असां ॻाल्हाईंदा बि ॿियनि जे लाइ आहियूं, ॿुधंदा बि ॿियनि जे लाइ आहियूं ऐं ॿियनि जे लाइ ॻाल्हाईंदे ॿुधंदे असां एतिरा त में खोइजी वेंदा आहियूं जो पंहिंजो पाण खे ई भुलिजी वेंदा आहियूं। कॾहिं असांखे पंहिंजो मौक़ो ई कोन्हे मिलंदो त असां कॾहिं पंहिंजो पाण खे ॾिसूं त मां पाण सही आहे या ग़लति आहे, मूं में के कमियूं त न आहे, मूं में ख़ूबियूं कहिड़ियूं आहिनि, ख़ामियूं कहिड़ियूं आहिनि। ॿियनि जूं ख़ूबियूं ऐं ख़ामियूं, चङाइयूं ऐं मंदाइयूं ॾिसंदे ॾिसंदे उन्हनि ते ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे असां पंहिंजो पाण खे भुलिजी वेंदा आहियूं। इन करे असांखे पंहिंजो पतो कोन्हे हूंदो, असां ॿियनि जी ख़बर तमामु घणी रखंदा आहियूं ऐं इन करे असां दुख ऐं सुख जे चकर में पइजी वेंदा आहियूं। पर जेकॾहिं असांखे सिर्फ़ु ॿुधणु ऐं ॻाल्हाइणु, इहे ॿ चीज़ूं चङियूं अचनि, त पोइ असांजा केतिरा ई मसइला ख़तमु थी वेंदा आहिनि। असां पंहिंजे घर में हुजूं, समाज में हुजूं, मुआशरे में हुजूं, किथे बि असां ॾिसंदासीं, असां में सभ खां पहिरीं ॿुधण जी शक्ति तमामु घणी घटिजी वई आहे। जेकॾहिं घर में या माहौल में तक़रीबन 70 to 80% डिस्टर्बेंस उहा आहे जेका असां ॿुधंदा कोन। घर में या समाज में असांखे कुझु ॿुधाइणु चाहे, असां कोई हिकिड़ो जुमिलो त पंहिंजी जॻह ते, सेंटेंस पंहिंजी जॻह ते, कोई हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहे, असां हुनखे 12 लफ़्ज़ पंहिंजा ॿुधाए छॾींदा आहियूं। असां में ॿुधण जी शक्ति ख़तमु थी वई आहे। जॾहिं असां कंहिंजी ॿुधंदासीं ई न त सम्झंदासीं छा, जॾहिं सम्झंदासीं ई न त पोइ असां हुनजो हल कीअं कढंदासीं, सॉल्यूशन कीअं कढंदासीं। तंहिंजे करे सॼे घर, समाज, माहौल में कोई हल निकिरंदो ई न आहे, सॉल्यूशन निकिरंदी ई न आहे। छाकाणि त साम्हूं वारे पंहिंजी ॻाल्हि कई ई न आहे, उनजे चवण सां जेको असां सम्झासीं बसि असां उनजो जवाबु ॾेई छॾियोसीं। जॾहिं त असांजो घर हुजे, समाज हुजे, माहौल हुजे, जेको बि कोई ॻाल्हाईंदो आहे त पोइ जेको ई ॻाल्हाईंदो उहो
कोई न कोई प्रॉब्लम हूंदो, कोई न कोई घर जो मसइलो हूंदो, कोई समाज जो मसइलो हूंदो, उहो ॿुधाइणु चाहींदो। ऐं असां जीअं ॿुधंदासीं तो तक़रीबन असां पंहिंजे घर खे ॾिसंदासीं न। जेकॾहिं कंहिंखे क्रोध बि अचे, गुस्सो बि अचे, कावड़ बि अचे, माण्हू 5 मिंट ॻाल्हाईंदो, 10 मिंट 15 मिंट ॻाल्हाईंदो, हिन खां मथे ॻाल्हाए बि न आहे सघंदो। जेको सिर्फ़ु ॻाल्हाए असां हुनखे ॻाल्हाइण ॾियूं ऐं असां सिर्फ़ु उनजी ॿुधूं, ॿुधण खां बाद उनजी भड़ास पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदी आहे। उनखे घणो 80% मां ॾिठो आहे, तक़रीबन उन्हनि खे न हाल खपंदो आहे, कोई कमु कयो या न कयो उहो बि तव्हांजी मर्ज़ी आहे, छड़ो ॿुधो तॾहिं बि मसइला हल थी वेंदा आहिनि। हर को पंहिंजी ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदो आहे, लेकिन असां में ॿुधण जी शक्ति कोन्हे बची। कोई हिकु ॻाल्हाईंदो हिकिड़ो लफ़्ज़ असां हुनखे ॿाहिरां पंहिंजा ॿुधाए छॾींदासीं, तंहिंजे करे उहो अंदरि ई अंदरि पचंदो रहंदो आहे। पर जेकॾहिं असांखे सिर्फ़ु ॿुधण ऐं ॿुधाइण जी सही आदत पइजी वञे न, वॾे कमाल जी चीज़ आहे। असां पंहिंजो पाण खे ॾिसूं, असांखे कहिड़ी बि बुरी आदत हुजे, कहिड़ी बि ख़राबु आदत हुजे, कोई ॻाल्हि हुजे जेको असां कंहिंखे चई बि न सघूं, ॿुधाए बि न सघूं, लेकिन असांखे अंदरि ई अंदरि खाए, या असां चाहियूं इहा मां आदत छॾणु चाहियां थो। कोई अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे जेको असां कंहिंखे ॿुधाए या चई बि न सघंदा आहियूं, कंहिं वॾे खे, कंहिं नंढे खे, कंहिं चङे खे चई बि न सघंदा, लेकिन असां पंहिंजी का आदत ख़तमु करणु चाहींदा आहियूं। असां ॿियो कुझु बि न कयूं, असां पंहिंजो कमरो बंदि कयूं, कमरे में सचे साईं जी तस्वीर रखूं, कमरो बंदि को ॿुधे न, उते असां उनखे पंहिंजी ज़बान सां चऊं मूंखे ग़लति आदत आहे, मुंहिंजी आसीस करे मुंहिंजी आदत ख़तमु थिए, मां आदत ख़तमु करणु चाहियां, मुंहिंजी आदत मुंहिंजी ख़तमु थिए, जेको बि आहे मुंहिंजी कमी आहे, ये ग़लती आहे, मुंहिंजी ग़लती ख़तमु थिए। जीअं असां 2-3 दफ़ा दोहराईंदासीं कुझु ॾींहुं, हू असांजी आदत पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदी, असां बिल्कुलु नोबना थी वेंदासीं, सभु बुराइनि खां परे थी वेंदासीं, ख़राबियुनि खां ख़तमु थी वेंदासीं, ग़लति आदतुनि खां परे थी वेंदासीं। पर असां चऊं ज़बान सां, माना अंदरि में न, आमतौर सां अरदास अंदरि में कंदा आहियूं, उहो पंहिंजी जॻह ते ठीकु आहे, पर जंहिं चीज़ खे असांखे ख़तमु करिणो हुजे उहो असां छड़ो असां ज़बान सां दोहराए छॾियूं। जीअं असां ज़बान सां दोहराए करे मालिक जेको रखंदासीं, असां जेका ॼण ख़राबु आदत आहे उहा बि फिटी थी करे उनजे चरणनि में हली वेंदी, असां बिल्कुलु साफ़ु सुथरा सदाई भाग्यशाली थींदासीं, चङा थी वेंदासीं, बहितर थी वेंदासीं।